नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त कंदकोट में खबर ॾींदा आलू त इंडस हाईवे राणो स्टॉप ते ट्रालर जो चिंची रक्षा के टक्कर जे नतीजे में रिक्शे में सवार 2 नंढड़ा ॿारड़ा एक औरत समेत 5 ॼणा सख्त जख्मी थी पिया। जख्मियुनि खे सिविल अस्पताल कंदकोट मुंतकिल कयो वियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंदकोट में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर जानी जोनसाल पंहिंजी हिन रिपोर्ट में। जी सर, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त कंदकोट वेझो इंडस हाईवे राणो स्टॉप ते टालर जो चिंची रक्शे सां टक्कर जे नतीजे में रक्शे जो सुवार 2 नंढड़ा ॿारड़ा एक औरत समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल कंदकोट मुंतकिल कयो वियो। ज़ख़्मियुनि में अज़ीज़ वलद नूर मोहम्मद मिठल गोलो मसमात हाजरा ऐं 2 ॿारड़ा शामिल। अज़ीज़ुल्ला वलद नूर मोहम्मद गोलो ज़ख़्मियुनि जा सूर नसां ते अस्पताल में दम धणी हवाले करे छॾियो। वाक़े वारे हंधि पहुची टालर ड्राइवर खे गिरफ़्तार करे टालर पंहिंजे तहवील में वठी छॾियो। वाक़ियो सिंगल रोड हुअण करे पेश आयो। हिन वक़्त ताईं को बि केस दाख़िल न थी सघियो। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।